महापुरुष चवंदा आहिनि धार्मिक पुस्तक भली पढ़ो, सदा पढ़ो, पढ़ंदा करो। पोइ उन में जेके चमड़ाण जहिड़ियूं चुपूं आहिनि उहे कागर ते लिखी छॾियो। पोइ वञो जेॾी महिल घुमण उनखे वरी वीचारियो, पोइ चमड़ाण जहिड़ी वञ से चमड़ा जे न त रुॻी कथाऊं ॿुधंदासीं पिया अॼु हरूअ मां कहिड़ी झालूअ मां मोतीअ मां अॼु न खाधे जूं ॻाल्हियूं ॾाढियूं सुठियूं सुठियूं ॿुधियूंसीं। खाधो हीअं बणाइजे, हीअं कजे। हा, हाणे ॻाल्हियूं ॿुधण सां बुख वेंदी छा? खाधो ठाहे खाईंदे हूंदी मां तॾहिं बुख वेंदी। वेद पढ़ण सां को मोक्ष नथो मिले। तॾहिं कि वेद में जेकी बतायल आहे रस्तो, उन रस्ते ते जेको हले थो उनखे मोक्ष मिले। कहंदो लॻे पई न ॻाल्हि, राम रुगो वेद पढ़ियो कोन हो। राम छा हो कि वाल्मीकि रामायण जी शुरूआत पढ़ो। राम कि वेदन जो पारंगत, वेदन ताईं पढ़ल हो राम। सभा में कि सभा में पहिरीं ॻाल्हाइण वारो हो राम। मातृ पितृ गुरु भगत हो राम। प्रात काल उठ के रुगनाथा, मात पिता गुरु नावई माथा। जय राम जी। राम की राम प्रजा प्रेम में घट न हो जी। पिता दशरथ जो प्रजा मन रहित, रहित में प्यार प्रेम हो। राजा जो छा है धर्म? ये राजा जो धर्म है धर्म माना खासियत। जाने तीअं रहित खे जाने। ये दशरथ महाराज जो प्रेम हो रहियत में, इहे राम जो प्रेम घट न। शील संतोष में कि राम की पर स्त्री की मां भेण धीअ ॼाणंदो, ये भारत जी रीत आहे। पाण खां वॾी त कि मां, पाण जेॾी भेण, पाण खां नंढी धीअ। थी पंहिंजी की पंहिंजी स्त्री जी शास्त्र जी रीत आहे अहिड़ी तरह। उपनिषद में ॾेखारियल आहे जेको नर नारी पाण ते ज़ाब्तो न रखंदो त बल बुद्धि तेज कुंदरसी आयु नाश करे छॾींदो। मज़ो था वठूं, आनंद था वठूं, आनंद वठंदे थोरी देरि जो आनंद सॼी हयाती। जय राम जी। जंहिंजे वास्ते आयो आहियो सो की न मिलंदई। छाजे लाइ आया आहियो? हाणे ॿुधी वारा वेठा आहियो, सदाईं कथाऊं पिया ॿुधो, छाजे लाइ आया आहियो? अरे हे जेके आहिनि विषय भोग त असांखे ॿियनि दुनियुनि में ख़ूब मिलनि, हिते कुझु कोन्हे। श्री राम। माण्हू सम्झनि था त असीं भोगनि खे था भोगियूं। छा इहो अगरि कुड़िया छा? अरे कूड़ी ना त सची आहे छा? भोग असांखे था भोगियूं। तव्हां बि ॾाढो संत आहिनि, तव्हां बि पंहिंजी अहिड़ियूं ॻाल्हियूं पिया ॿुधायो। आउं पंहिंजूं ॻाल्हियूं थो ॿुधायां छा?